बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमीयत उलमा इस्लाम जो आज़ादी मार्च कराची खां रवानो थी चुको आहे। माशाअल्लाह। हिन वक्त असां हैदराबाद हटड़ी बाईपास ते साईं खान मोहम्मद पठान साहब जी क़ियादत में मौजूद आहियूं। अनकरीब मौलाना फजल रहमान जो कंटेनर हैदराबाद जे हदुनि में दाख़िल थियण वारो आहे। असां न रोड बंदि कयो आहे, न कंहिंखे बाहि ॾिनी आहे, न टायर साड़िया आहिनि। असांजो पुरअमन एतिजाज आहे। जमीयत उलमा इस्लाम कंहिं बि तक़रीबकारीअ ते एतमाद नथी रखे। असांजो एतिजाज असांजो जमहूरी हक़ आहे। मौलाना फजल रहमान आइन जे दायरे में रही असांखे इमरान खान सब्ज़ बाग ॾेखारिया, नओं पाकिस्तान नओं त ठहियो पर पुराणे जा बि टायर कढी छॾे। मां इमरान खान खे चवां थो त हाणे कुर्सी छॾे, इस्लामाबाद छॾे भॼी वञ, न त असां मुला सभु शुगर जा मरीज़ आहियूं। एॾो मुटंदासीं जो तूं त लुड़ी वेंदे, तुंहिंजी कुर्सी बि लुड़ी वेंदी। मौलाना साहब गिरफ्तार करना मौलाना साहब के गिरफ्तार करना तो असां धमाधम मस्त कलंदर करना। अच्छा ख्याल है तव्हांजो? इमरान नहीं तो इंशाअल्लाह इमरान पहिरीं दब में हलो। इंशाअल्लाह ही काफ़िलो पंहिंजे मंज़िल ते पहुचंदो। कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब जी क़ियादत में कायदे जमीयत इमाम इनकलाब हज़रत मौलाना फजल रहमान साहब जे हे असांजो झेड़ो कादियानियुनि जे यार सां आहे, कादियानी सां आहे। बिल्कुलु। ऐं असांजो मुक़ाबिलो पंहिंजा, असांखे पंहिंजो मुल्क अज़ीज़ आहे, पंहिंजी फ़ौज अज़ीज़ आहे। असां मुल्क जे ख़िलाफ़ न आहियूं, पर असां पहिरें ॾींहुं नारो आहियूं आहे त जेको कादियानियुनि जो यार आहे, खबर पे कोई इमरान जो माण्हू त कोन्हे जेको कादियानियुनि जो यार आहे, कादियानियुनि जो यार आहे, कादियानियुनि जो यार आहे। हाणे त इमरान खान कादियानियुनि जे वॾे खे वठी अमेरिका जे सदर वटि वञी रुनो आहे। मुल्क बि नथो हले, कर्ज़ बि नथो मिले, ज़ाल बि घर नथी करे, मौलाना फजल रहमान बि पचड़ नथो छॾे। झल त मां तव्हां सभिनी खे मुबारक थो ॾियां जो मिठे मोहम्मद जी इज़त ख़ातिर तव्हां पंहिंजा घर छॾे सिरनि सां कफ़न ॿधी मैदान ते निकिता आहियो। इंशाअल्लाह फतह तव्हांजा क़दम चुमंदा। वरी हितां लहंदा पर रायविंड जी दुआ बि गॾु कयूं ईंदासीं। हिकु टिकेट में ॿ मज़ा। मौली खान जिंदाबाद, मौली खान जिंदाबाद। माशाअल्लाह माशाअल्लाह।